नाज़रीन, सकरन में अंजुमन ताजिर वेलफेयर कमेटी के अगवाननि मुस्तहिक माण्हुनि में राशन बैग विरहाया विया। उन हवाले सां ॾिसूं था रज़ा मोहम्मद सियाल जी ही रिपोर्ट। हर साल जियां हिन साल बि अंजुमन ताजरा वेलफेयर कमेटी सकरन पारां सकरन जे मुस्तहिक गरीबन में ईद राशन विरहायो पियो वञे। हिननि खां पुछूं था त ही हिन बारे में छा था ॿुधाइनि। मां ॾाढो मशकूर आहियां ताजर बिरादरी जो, जंहिं असांजे सॾ ते गॾु थी ऐं पंहिंजे शहर जे मिसकीन माण्हुनि जे लाइ सभु हथु करे तक 700-800 जेके राशन बैग्स तयारु कया आहिनि, उनजी क़ीमत तक़रीबन 11 लखनि खां मथे थिए थी। उन्हनि सभिनी महिनत करे गॾु करे अॼु ग़रीब माण्हुनि खे विरहाए ॾिना आहिनि ऐं असां गुज़िरे साल विरहाया हुआ ऐं उहे ताजर बिरादरी जे ताउन सां हींअर ताजर बिरादरी जे महिरबानी सां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। पहिरीं त असांजे असिस्टेंट कमिश्नर साहब जो, जंहिं गुज़िरियल साल रमज़ान शरीफ़ में हीअ असांखे हिकिड़ो एडवाइस ॾिनी त हीअं बि करे सघूं था। पोइ हिते जिते साहब रहिया आहिनि उते शायदि हीअं कयूं, असां त कोन कयो। पोइ हिते शहर जा जेके बि मुख़ैर हज़रात आहिनि, जेके ताजर बिरादरी आहे, उहो पेटी वारा हुजनि, मेडिकल स्टोर वारा हुजनि या पेट्रोल पंप वारा हुजनि, सभिनी गॾिजी हथु करे अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल साल बि रमज़ान शरीफ़ में 700-800 पैकेट जेके राशन जा आहिनि उहे गरीब मिस्कीन मुस्तहिक माण्हुनि खे ॾिना। जैसा कि हम लोगों ने ये रिवायत लास्ट ईयर शुरू की थी गरीब और मुस्तहिक लोगों में ईद राशन के हवाले से। पिछले साल भी हम ताजिर बिरादरी ने तकरीबन अल्हम्दुलिल्लाह 650 से 700 ख़ानदानों में राशन तकसीम किया था। उस रिवायत को बरकरार रखते हुए अल्हम्दुलिल्लाह इस साल भी हम लोगों ने तकरीबन 800 से ज़ायद मुस्तहिक ख़ानदानों में ईद राशन तकसीम कर रहे हैं हम लोग। इन साल भी उन्होंने गरीबन के ईद खुशियों में शामिल करने के लाइ ईद गिफ्ट जेके ॾिना आहिनि। अॻे साल 700 उन्होंने कटा ॾिना हुआ ऐं हिन साल 800 कटा उन्होंने ॾिना, तकरीबन 12 लाख रुपये हमारे मालिक जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैसा कि पिछले साल की तरह इस साल भी हमने अल्हम्दुलिल्लाह ताजिर बिरादरी की तरफ से जो राशन का इनकाद किया है, 700 तकरीबन 700-800 बैग इस साल है। इस साल हमने अवां ॻाल्हियूं ॿुधियूं हिते ताजर बिरादरी जूं। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल साल असां 700 बैग्स विरहाया मुस्तहिक माण्हुनि में ऐं हिन साल अल्हम्दुलिल्लाह असां 800 विरहाया आहिनि ऐं इहो सिलसिलो हर रमज़ान शरीफ़ में थींदो रहंदो। कैमरामैन काशिफ रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान TV न्यूज़, सकरन।